पीरूमल। नौजवान फोरम पीरूमल जी टीम जो ख़ासि महिमान चेयरमैन मुकेश कुमार जे शाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां हिते ग़रीबनि जी माली सहायता जेकी करे रहिया आहियूं सभु पंहिंजे कीशे मां करे रहिया आहियूं ऐं ना ई हिते असांखे कंहिं वॾेरनि ॾिनो आहे, ना ई हिते किथे MP MLA, न ई असांखे हिते कंहिं असां सां केरु मदद करे थो। बाक़ी जेको हिते असां ग़रीबनि सां मदद करे रहिया आहियूं सभु पंहिंजे कीशे मां करे रहिया आहियूं। वधीक ॾिसूं था हिन जी रिपोर्ट में। तमामु घणो थो रहा था शाइन न्यूज़ पीरूमल जी रिपोर्टर असगर मरीजो जेको अॼु असां वटि हली आयो ऐं असांखां राय वरितो। असांजी हीअ तंज़ीम पीरूमल नौजवान फोरम जंहिंजो मक़सदु आहे त असां पीरूमल जे आस पास इलाइक़नि में जेके बि ग़रीब मुस्तक माण्हू रहनि था ऐं कंहिं आफ़त जे ज़रिए उहो बेरोज़गार थी वञनि था त उन्हनि जे घर में राशन ॾेई उन्हनि जा कुझु वेला टारे सघूं। ऐं असांजी इहो कोशिशि इंशाअल्लाह अॻिते बि जारी रहंदी। जीअं को ॾुखिया वक़्तु ईंदा त असां ग़रीब ऐं मुस्तक माण्हुनि जी मदद कंदा रहंदासीं ऐं इन फोरम में को बि असांजा सियासी या ॿियो को माण्हू असांखे तावन कोन थो करे, असां पंहिंजी मदद पाण ते कमु कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह कंदा रहंदासीं।